बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आई एम मोहम्मद शरीफ। यू आर वाचिंग सिंधी नॉलेज फैक्ट्री चैनल। पंहिंजे कोर्स खे वधाईंदे हिकु ॿी क्लास सां हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जे मुतलिक़ पढ़ंदासीं। हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं अवां सां गुज़ारिश कंदुसि, जेकॾहिं अवां असांजे चैनल खे अञा ताईं सब्सक्राइब न कयो त असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं साथ बेल आइकन वारे बटन ते क्लिक करियो, जंहिंसां असांजी नेक्स्ट अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हांखे मिली वेंदो। ऐं हिन वीडियो खे लाइक करियो असांखे सपोर्ट करण लाइ। हाणे पंहिंजी क्लास खे स्टार्ट करियूं था। पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस छा हूंदो आहे ऐं इन खे असीं इंग्लिश ग्रामर में कहिड़े कानून सां पढ़ंदा आहियूं ऐं इन जा जुमिला असां कीअं ठाहे सघंदा आहियूं। ऐं पहिरीं बि यानी कि प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में ज़िक्र करे आयो आहियां त जेको पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस हूंदा आहिनि उन्हनि में असीं न फ़क़ति ॻाल्हि बल्कि वक़्त खे बि डिस्क्राइब कंदा आहियूं, वक़्त जे मुतलिक़ बि ॻाल्हि कंदा आहियूं। त हिन में केतिरे अरसे खां या हीउ केतिरे अरसे खां रही रहियो आहे, ठीकु आहे। हिकु यानी कि को कमु जेको असीं करियूं था इन खे केतिरो अरसो थी चुको आहे, इहो असीं ॻाल्हि कंदा आहियूं परफेक्ट कंटिन्यूअस टेंसनि जे अंदरि। हाणे असां हिते पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस खे रीड कंदासूं। अच्छा, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जी जेको सिंधी में सुञाणप आहे उहो हीअ आहे त कंहिं बि जुमिले जे आख़िर में रही रहियो हुअसि, रही रहिया हुआ, रही रहियो हो वग़ैरह अचे, अहिड़े क़िस्म जा जेके बि अव्हां वटि जुमिला अचनि त असां छा चवंदासीं, हीअ छा जा आहिनि, पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जा जुमिला आहिनि। इन जा असीं मिसाल पेश करियूं था। अवां मिसाल वठो। उहे 4 सालनि खां कराची में रही रहिया हुआ। असीं 2 हफ़्तनि खां रांदि खेॾी रहिया हुआसीं। तव्हां सुबुह खां असांजो पीछो करे रहिया हुआ। हिते असां हिन 3 एग्ज़ाम्पल जी मदद सां असांखे इहो ख़बर पई त जेको पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस आहे इन में असीं हर उन ॻाल्हि जो ज़िक्र कंदा आहियूं जंहिंमें कुझु वक़्तु हुजे, यानी कि उन में को अरसो थियो हुजे। अहिड़े मुतलिक़ जेके सेंटेंस आहिनि असीं इन मुतलिक़ ॻाल्हि कंदा आहियूं। स्टार्ट करियूं था अफर्मेटिव खां। त पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में अफर्मेटिव छा, इन जो फार्मूलो छा, इन जा सेंटेंस असीं कीअं ठाहे सघूं था। अफर्मेटिव जो जेको फार्मूलो आहे उहा सब्जेक्ट खां पोइ हैड बीन हुजे, फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब, ऑब्जेक्ट, सिंस, फार, टाइम पीरियड। हाणे हिते ॻाल्हि करियूं था सिंस ऐं फार जी, जेको असीं पोयां क्लास यानी कि प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस में इन खे असीं क्लियर करे आया आहियूं त सिंस किथे इस्तेमालु थींदो आहे ऐं फार किथे इस्तेमालु थींदो आहे। उहो जेकॾहिं अव्हांखे क्लियर सम्झणो हुजे त अव्हां असांजी पोईं क्लास ॾिसी सघो था। फॉर एग्ज़ाम्पल, I had been living in Landi since 2011. You had been making films since April. We had been reading book for 3 months. Ahmad had been driving picture for 2 years. ही 4 असां मिसाल ॾिना आहिनि, लेकिन आऊं वरी बि सिंस ऐं फार खे डिस्क्राइब कंदो हलां त जेकॾहिं सिंस जेको आहे असीं जंहिं कम जी स्टार्टिंग हुजे, कंहिं कम खे असीं जॾहिं शुरू कयो हुजे, किथां खां शुरू कयो आहे, इन लाइ असीं सिंस लॻाईंदा आहियूं। ऐं जंहिं कम में असां पूरो टाइम यानी कि मुकमल टाइम ॿुधायूं त असीं फार इस्तेमालु कंदा आहियूं। वरी हितां एग्ज़ाम्पल था वठूं त आई हैड बीन लिविंग इन लांडी सिंस 2011। हिते आउं छा ॿुधाए रहियो आहियां, आउं 2011 खां लांडी में रही रहियो आहियां। हिते असां छा कयोसीं, यानी कि टाइम ॿुधायोसीं लेकिन पूरो टाइम कोन्हे ॿुधायो, ठीकु आहे। 2011 खां त यानी कि 2011 खां, लेकिन हिते असीं पूरो टाइम कोन्हे ॿुधायो। 11 जे जनवरी खां, फेबरवरी खां, अप्रैल खां, इहो असां कोन्हे ॿुधायो, सिर्फ़ु 2011 ॿुधायो। इन लाइ असीं हिते सिंस ॾिनोसीं। हिते सिंस अप्रैल इन लाइ ॾिनोसीं त असीं अप्रैल खां रही रहिया आहियूं, बल्कि हिन जो पूरो टाइम कोन्हे ॿुधायो त अप्रैल जे कहिड़े महीने अप्रैल में कहिड़ी तारीख़ खां रही रहिया आहियूं। अगरि हिन में असीं अप्रैल जी तारीख़ खे बि डिस्क्राइब करियूं आहे, ॿुधायूं आहे, त पोइ असांखे हिते फार लॻाइणो हो। असीं हिते फार इन लाइ लॻायोसीं त 3 आवर्स, यानी कि असीं मुकमल टाइम पिया ॿुधायूं त असां 3 कलाकनि खां पोइ असांजे हिते यानी कि स्टार्टिंग पॉइंट असांखे ख़बर कोन्हे त 3 कलाक घणे बजे खां स्टार्ट थिया आहिनि, लेकिन असीं हिते ॿुधाए रहिया आहियूं त आउं जेको आहे 3 कलाकनि खां जेको आहे किताबु पढ़े रहियो आहियां। हिते असीं फार 2 इयर्स इन लाइ ॾिनोसीं त हिते आउं ॿुधाए रहियो आहियां त असां मुकमल 2 सालनि खां रही रहिया आहियूं, ठीकु आहे। बाक़ी इन जो असां जेको डिटेल सां पढ़ियो हुओसीं उहो हो प्रेज़ेंट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस जे अंदरि। हुतां बि अव्हां उहो वीडियो ॾिसी सिंस ऐं फार जो जेको कॉन्सेप्ट आहे अव्हां क्लियर करे सघो था। नेगेटिव। हाणे नेगेटिव जी जेको फॉर्मेशन आहे उहा आहे सब्जेक्ट खां पोइ हैड, नॉट बीन, फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब, ऑब्जेक्ट, सिंस, फार, टाइम पीरियड। इहो इन जी फॉर्मेशन यानी कि इन जो फार्मूलो जंहिंजे तहत जंहिंजी मदद सां असां जेको आहे इन सां जुमिला ठाहियूं था।
इन जा बि असां मिसाल वठूं था। आई हैड नॉट बीन लिविंग इन लॉन्ड्री सिंस 2011। ॾिसो जुमिलो मुकमल जुमिलो जेको आहे साॻियो आहे, साॻी ॻाल्हि आहे, इन लाइ साॻिया जुमिला ॾिना आहिनि त असां जेको आहे सिर्फ़ु नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। बाक़ी जेको असांजो जुमिलो आहे यानी की जेको सेंटेंस आहे सेम ई रहंदो, सिर्फ़ु असां छा कंदासीं हेड खां पोइ नॉट जो इज़ाफ़ो कंदासीं। किथे पहिरीं हेड बीन ॾींदा हुआसीं न, हाणे हेड खां पोइ नॉट पोइ बीन इस्तेमालु कंदासीं। बाक़ी इन जी जेका बि सिस्टम आहे, जेको बि इन जी मेकिंग आहे, इहो जेको कॉन्सेप्ट आहे बाक़ी सेम ई रहे थो। हीअ ॾिसो जेके बि असांजा बाक़ी सेंटेंस आहिनि उहे सेम ई आहिनि, सिर्फ़ु छा आहे हेड खां पोइ असीं नॉट जो इज़ाफ़ो कयो आहे। उमेदु करां थो नेगेटिव अव्हांखे सम्झ अची वियो हूंदो, छो जो ईज़ी आहे। ऐं अगरि सम्झ में न अचे त असांखां कमेंट में पुछी सघो था। इंट्रागेटिव असां चवंदा आहियूं सवालिया जुमिले खे। उहे जुमिला जंहिंमें असांखां को सवालु कयो वञे या असां वरी कंहिंखां सवालु करियूं त अहिड़नि जुमिलनि खे असीं चवंदा आहियूं इंट्रागेटिव ठाहिण लाइ असांखे सभ खां पहिरीं हेड ॾियणो आहे, पोइ सब्जेक्ट ॾियणो आहे, पोइ बीन ॾियणो आहे, पोइ फोर्थ फॉर्म ऑफ वर्ब, ऑब्जेक्ट, सेंस फॉर, आर, टाइम पीरियड, ऐं लास्ट में मूंखे क्वेश्चन मार्क एनी हाउ ॾियणी आहे। ठीकु आहे, इन जा बि असां कुझु एग्ज़ाम्पल वठूं था जंहिंजी मदद सां सम्झण जी कोशिशि करियूं था। हाणे ॾिसो असीं सभु हेड जेको सब्जेक्ट खां पोइ ॾेई रहिया हुआसीं, हाणे असां हेड पहिरीं ॾींदासीं, पोइ सब्जेक्ट, पोइ बीन लिविंग इन लॉन्ड्री सिंस 2011। ठीकु आहे, हाणे जुमिलो बाक़ी सेम ई आहे, सिर्फ़ु असां जुमिलो जेको असांजो सेम ई हूंदो आहे, लेकिन असां छा कंदा आहियूं जेको हेल्पिंग वर्ब आहे न, इन में थोरी एडिशन कंदा आहियूं या वरी इनखे अॻिते पोइते कंदा आहियूं। कीअं त असां ॾिसो नॉट में हेल्पिंग वर्ब में जेको असां नॉट जो इज़ाफ़ो कयोसीं, हाणे असां हेल्पिंग वर्ब खे छा करे रहिया आहियूं, पहिरीं आणे रहिया आहियूं सब्जेक्ट खे। सब्जेक्ट खां पहिरीं असां हेड खे ॾींदासीं, पोइ सब्जेक्ट, पोइ बीन, पोइ जेको जुमिलो आहे सेम हूंदो, ऐं लास्ट में अव्हांखे क्वेश्चन मार्क ॾियणी आहे। उमेदु करां थो त अव्हांखे हीअ जेका ॻाल्हि हुई यानी की पास्ट परफेक्ट कंटिन्यूअस टेंस क्लियर थी वियो हूंदो। जेकॾहिं अव्हांजो कोई बि किथे कंफ्यूज़न हुजे या किथे को सवाल हुजे त अव्हां असांखां पुछी सघो था थ्रू कमेंट। ऐं उमेदु करां थो त अव्हां कमेंट जी सूरत में पुछंदा छा लाइ त असांखे अव्हां सपोर्ट करियो। ऐं अगरि अव्हां वटि नेट पैकेज न आहे त का ॻाल्हि कोन्हे, अव्हां व्हाट्सअप ते बि असांखां पुछी सघो था। ऐं असांजी इन वीडियो खे अव्हां लाइक करणु न विसारिजो। इनशाला हाणे असां नेक्स्ट वीडियो में मिलंदासीं। तेसीं ताईं ख़ुदा हाफ़िज़।